हथरादू हिकिड़ियूं शयूं थियल आहिनि त माना कंहिं बि क़ौम खे तबाह करिणो आहे, कंहिं बि तारीख़ी वतन खे तबाह करिणो आहे त उन्हनि जूं मिल्कियतूं, उन्हनि जूं सनतूं, उन्हनि जो ज़र, उन्हनि जूं उन्हनि जी हर शइ ते तव्हां क़ाबिज़ थी वञो। ॾिसो, मुख़्तलिफ़ तरीक़ा हूंदा आहिनि कंहिं बि क़ौम खे ख़तमु करण जा या कंहिं बि क़ौम खे फ़ना करण जा, त ही सभु तरीक़ा गॾाए सॾाए पंजाब करे पियो थो। ऐं उहे जेके बि ॿाहिरियां असां वटि सेटलर आंदा पिया था वञनि, ही सॼो हिकिड़ो सिस्टम हले पियो थो। असांखे भले उहा शइ ॾिसण में न अचे, पर हक़ीक़त इहा हुआ त ही जेके बि शयूं थियनि पियूं थियूं, इहो असांखे फ़ना करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे। अच्छा, मिसाल असां वटि 2-3 सालनि 5 सालनि में ॿोॾि अचे थी। हाणे इहा हथरादू ॿोॾि आहे। माना जॾहिं बि मींहुं वसे थो त उहो मींहुं जेको सो हूअं हर सॼो साल डैम भरे सिंध खे पाणी बि नथा ॾियनि, सिंध खे सुकाइनि था। ऐं ओचितो जो मींहुं वसे थो त उहा सॼो पाणी जेको सो सिंध छॾियो थो वञे, पाण खे बचाइनि था। सिंध में जेको सो हाइड्रो अटैक जंहिंखे चइजे त उहो कयो थो वञे। त ही जेके बि अमल थी रहिया आहिनि या ही जेके बि असां सां बेवाजबियूं थी रहियूं आहिनि, असांजे वसीलनि जी जेका लुटमार थिए पई थी, ही सभु असांजा वसीला आहिनि। हिननि वसीलनि जी जेका लुटमार थिए पई थी, उहा हिकु साज़िश तहत पंजाब, वफ़ाक ऐं सिंध जी जेका सिंध हुकूमत PP, उहा उन्हनि जो त कुझु बि कोन्हे। वाठा आहिनि, वाठा बणिजी हू छा पिया था कनि त उन्हनि खे पंहिंजो पेट खपे, ॿियो कुझु बि न। ऐं उहो जेको सो रियासत जी भंगार पिया था वहनि। हाणे जेकॾहिं असां मिसाल कुदरती वसीलनि ते अचूं था, तेल, गैस, कोयलो, जीअं मां तव्हांखे पहिरियां बि चयो त इहे नॉन रिसाइकेबल वसीला आहिनि। हिकिड़ा वसीला रिसाइकेबल हूंदा आहिनि, हिकिड़ा नॉन रिसाइकेबल वसीला आहिनि। हाणे नॉन रिसाइकेबल जेके ही वसीला आहिनि, मिसाल तेल, गैस, कोयलो, या जेको सो ग्रेनाइट थियो, या असांजो मार्बल थियो, या असांजूं जेके बि कुदरती वसीलनि में शयूं अचनि थियूं, त हाणे जेकॾहिं असां इन्हनि ते नॉन रिसाइकेबल वसीलनि ते नज़र विझूं था, त सभ खां वधि हींअर प्रोडक्शन तेज़ीअ सां सिंध मां ई या एक्सट्रैक्ट या कढी पई थी वञे। हाणे इहा नॉन रिसाइकेबल आहे। जेकॾहिं 5 सालनि में 10 सालनि में इहे सभु वसीला जेके असांजा कुदरती वसीला निकिरी विया, त असांजी ज़मीन बंजर थी वेंदी। असांजे ईंदड़ मुस्तक़बिल, हाणे त असां सूरनि में आहियूं, पर ईंदड़ नस्ल असांजा जेको सो तबाहीअ जो शिकार थी वेंदा, छो जो असां वटि पंहिंजा वसीला बि न हूंदा। ऐं इहो पंजाब ॼाणे वाणे कनि पिया था, हिकु साज़िश तहत कनि पिया था। इन में का बि ढकी छुपी ॻाल्हि कान्हे, इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे। हाणे मां तव्हांखे अंग अखर ॾियां थो। मिसाल, सिंध में 10 गैस फील्ड्स जी 48% प्रोडक्शन आहे। हाणे उन मां सिंध खे छा थो मिले? 2% बि कोन थो मिले। अच्छा, आयल जी जेकॾहिं तव्हां प्रोडक्शन ॾिसो, क्रूड आयल जी, त उहा 62% सिंध जी पैदावार आहे। ऐं सिंध में छा थो थिए त सदाईं जेको सो गैस CNG स्टेशन्स, गैस स्टेशन्स, पेट्रोल स्टेशन्स सभु बंदि लॻियूं पियूं आहिनि। ऐं जेका बि इहा सिंध मां गैस निकिरे या तेल निकिरे, त उहो बजाए जो सिंध में लॻे या सिंध जी मिल्कियत हुअणु घुरिजे, या उन में सिंधी माण्हुनि जो हक़ु हुजे, या लोकल्स जो हक़ु हुजे, उहो क्रूड आयल या गैस उहो रिसाइकल या प्रोसेस थियण लाइ वरी जेको सो इस्लामाबाद ऐं पंजाब मोकिलियो थो वञे। छा इहे ई प्लांट सिंध में न पिया लॻी सघनि छा? पर जीअं त रियासत नथी चाहे, या पंजाब नथो चाहे, या फेडरल नथो चाहे त जेके बि ही शयूं आहिनि सिंध में का ख़ुशहाली या भलाईअ जी ॻाल्हि थिए, इन जे करे असां जा जेके मदनी वसीला बि निकिरनि था, उहे वञी जेको सो प्रोसेस वञी पंजाब में था थियनि। इन ई जे करे सिंध जी जेका बि असांजूं सनतूं आहिनि, तबाहीअ जो शिकार इन ई जे ई करे आहिनि। अच्छा, हाणे जॾहिं कोयले ते था नज़र विझूं त सिंध में जेको कोयलो आहे, उहो असां 200-300 साल ताईं जेकॾहिं सिंधी उन कोयले जी उपत वेही खाऊं, तॾहिं बि असां ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे था सघूं। यूरोप, अरब मुल्कनि ऐं इन्हनि सभिनी मुल्कनि खां वधीक ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे था सघूं। 99% जेको सो कोयलो जेको सो सिंध प्रोड्यूस थो करे।
जॾहिं त उते उन ई कोयले जे पासे में रहंदड़ माण्हू ॿार तव्हां ॾिसंदो त उन्हनि जूं छिगल चपलियूं पातल हूंदियूं, फाटल कपिड़ा पातल हूंदा। हालांकि ईअं हुअणु घुरिजे त इंटरनेशनल लॉज़ जे तहत, यूएनओज़ जे लॉ जे तहत थियणु ईअं घुरिजे त हीअ जेके बि शयूं आहिनि इहे लोकल्स जी ऐं सिंध जे माण्हुनि जी ऐं सिंध जे जेके असांजा असुल वारिस आहिनि उन्हनि जी मिल्कियत हुअणु घुरिजे। पर असां वटि थिए छा थो त के मज़दूर ऐं चौकीदार ऐं जेको सो कुझु पटे वाला क्लार्क इन्हनि सिंध मां निकिरंदड़ जेके बि असांजा वसीला आहिनि उन्हनि में खयां था वञनि। बाक़ी ऑफिसर शाही या मथियों तबिको जेको बि आहे उहो पंजाबी या पठान या ॿिए धारियो आहे, जॾहिं त सिंध जो माण्हू बुख ऐं बदहालीअ जो शिकार आहे। अच्छा, हाणे ही मिसाल कोयले मां या आयल मां या क्रूड आयल मां या गैस मां जेका बि बिजली पैदा थी थिए, सिंध हींअर 55% तवानाई पैदा थी करे, या सिंधु दरिया ते जेके थर्मल पावर आहिनि त माना सिंध सभ खां वधीक बिजली पैदा थी करे। पर पंजाब में कॾहिं लाइट बि कान थी वञे, सिंध में सदाईं जेको सो लॉकडाउन लॻो पियो आहे, सदाईं जेको सो बिजलीअ जो ब्रेकडाउन लॻो पियो आहे, सिंध सदाईं ऊंदहि ऐं सिंधी माण्हू जेको सो तकलीफ़ में आहे। जॾहिं त इहे पैदावारूं कंहिंजूं आहिनि उहे सिंध जूं आहिनि ऐं सिंधी माण्हुनि जूं आहिनि। ही वसीलनि ते जेके बि तवानाई पैदा पई थी थिए उहा तवानाईअ ते पहिरियों हक़ु कंहिंजो हुअणु घुरिजे इंटरनेशनल लॉज़ जे हवाले सां, उहो सिंधियुनि जो हुअणु घुरिजे। पर सिंधी उते सूरनि में आहिनि, जॾहिं त पंजाब ऐं धारिया जेको सो ख़ुशहाली ऐं जेको सो सुठियूं ज़िंदगियूं पिया था गुज़ारनि। दोस्तो, हाणे मां तव्हांखे हिकिड़ो 1999 ऐं 2000 में हिकिड़ी रिपोर्ट आई हुई, उन जा तव्हांखे कुझु अंग अखर ॿुधायां थो त 63.7% सिंध जेको सो हिसो पंहिंजो कंट्रीब्यूट कयो मुल्क जी इकानमीअ में, जॾहिं त वापसीअ में सिंध खे मिलियो हो 23%। उन मां 23% मां बि 12% वरी वापसि वफ़ाक़ ॾे हली वियो। ही लिखत जेका सो सिंध जे ऐं पाकिस्तान जे जेके बि इदारा आहिनि उन्हनि वटि पई आहे। अच्छा, हाणे जेकॾहिं असां टैक्स जी मद में जेकॾहिं असां कंट्रीब्यूशन ॾिसूं सिंध जो, त तव्हां ही छिरकाईंदड़ अंग अखर आहिनि त सिंध जो माण्हू जेको माना 50% सिंध जो माण्हू पॉवर्टी लाइन खां जेको सो हेठि ज़िंदगी गुज़ारे थो। उते जेको सो सिंध केतिरा टैक्स ॾिए थी उन हिननि अंगनि अखरनि मां तव्हांखे सम्झ में ईंदो। मिसाल, डायरेक्ट टैक्स में असां 67% ॾियूं था, इनकम टैक्स में 86% ॾियूं था, वेल्थ टैक्स में 63% भरियूं था, वर्कर्स फंड जो 45% असां भरियूं था, एक्साइज़ फंड एक्साइज़ में असां 39% ॾियूं था, इनडायरेक्ट टैक्सिस जेके आहिनि उन जे मद में 68% असां ॾियूं था, फेडरल टैक्स जेको आहे उन में 39% असां भरियूं था, जनरल सेल्स टैक्स में 63% असां जेको सो वफ़ाक़ खे ॾियूं था। हाणे जॾहिं असांजा एतिरा वसीला, एतिरा टैक्स, सिंध जूं मिल्कियतूं, सनतूं, सभु कुझु वफ़ाक़ जे हवाले आहे, वफ़ाक़ वटि असांजे क़िस्मत जा फ़ैसिला था थियनि, वफ़ाक़ में इस्लामाबाद में जेको सो असांजा फ़ैसिला था थियनि, ऐं उते साॻियो ई सिंध जो माण्हू जंहिं वटि न पंहिंजी ज़मीन आहे, 62% इहा रेवेन्यू डिपार्टमेंट जी रिपोर्ट अथव त सिंध जो 62% माण्हू उन्हनि वटि पंहिंजी ज़मीन कान्हे, जॾहिं त असांजी सिंध जी ज़मीन धारियनि खे ॾिनी थी वञे, कॾहिं रेंजर्स जे हवाले कई थी वञे, कॾहिं जेको सो असां वटि छावणियूं ठाहियूं थियूं वञनि, या कॾहिं वरी जेको सो मेगा प्रोजेक्ट्स ठाहिया था वञनि। अच्छा, ऐं ही सभु कुझु हूंदे बि मां तव्हांखे जेको सो तवानाईअ जे बारे में सिर्फ़ु ॿुधायां त जेका अॻारो मां ॻाल्हि कई त 3000 फैक्ट्रीज़ हुयूं, 3000 फैक्ट्रीज़ मां सिर्फ़ु सिंध में सिंधियुनि जूं हींअर 50 फैक्ट्रियूं आहिनि, बाक़ी ही सभु 3000 फैक्ट्रियूं धारियनि जूं आहिनि। सिंध में 3000 फैक्ट्रियुनि मां ओनरशिप आहे जेका सो उहा 50 फैक्ट्रियुनि जी सिर्फ़ु ओनरशिप आहे सिंधियुनि जी, बाक़ी सॼी जेका बि असां वटि ओनरशिप आहे उहा पंजाब जी आहे या धारियनि जी आहे या ॿाहिरि खां आयल सेटलर्स जी आहे।
अच्छा, जन फैक्ट्रियुनि में मज़े जी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां त ही जेके बि सनतूं इदारा या जेके बि आहिनि त उन में 95% जेका एम्प्लॉयमेंट आहे उहा धारियनि जी आहे। सिर्फ़ु 5% सिंधी जेको सो सिंध में जेके सनती इदारा आहिनि या सिंध जा मुख़्तलिफ़ जेके वसीलनि जा इदारा आहिनि या जिथां वसीला निकिरनि था त उन्हनि में 5% सिंधी आहिनि, जॾहिं त 95% धारियो आहे उन में। ही हथ ठोकियूं का अंग अखर न आहिनि, ही सभु रिपोर्टूं सिंध जे वेबसाइट ते, रेवेन्यू जे वेबसाइट ते, पाकिस्तान जे वेबसाइट ते, सभु जायुनि ते ही पयूं आहिनि। पर असां अंधा आहियूं, ॿोड़ा आहियूं, गूंगा आहियूं, न कुझु चवण लाइ तयारु आहियूं, न कुझु लिखण लाइ तयारु आहियूं, न कुझु ॿुधण लाइ, न सम्झण लाइ तयारु आहियूं। न त ही सभु अंग अखर पिया आहिनि असां वटि।